सलामत जो जिंदाबाद जिंदाबाद सलामत हो बुध तई नबी खबर दे खैर जी पंहिंजो अचणो भला कदे मामा ते ॿुधो न साईं मां आहियां मुंतज़िर। इते जो लफ्ज़ आहे बीबी वो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अमड़ जे लाइ इस्तेमालु थियल आहे। मां आहियां मुंतज़िर मां आहियां मुंतज़िर ऐ बीबीअ जा पिसर जंहिंजी गैबत में तुंहिंजो क़याम सलामत सलामत मौला सलामत सलामत रखे साईं मौला सलामत बिल्कुल इहो ई अका ॿुधण जो मौला सलामत रखे तव्हांखे त ॿुधो ताईं हो सार उन जी वॾी आहे इहो मौला खे चइजां हीअ दुनिया ॾुखी आहे इहो मौला खे चइजां वजो सरकार सार उन जी वॾी आहे इहो मौला खे चइजां हीअ दुनिया ॾुखी आहे इहो मौला खे चइजां चइजाइयो हाणे गुज़रे नथी तुंहिंजी ज़ियारत बिना करे न देर हू ऐ ईसा कोसर जो हथां न जे मूंखे पीअणो ई जाम मौला तव्हांखे सलामत रखे सिवाय गम में हुसैन जे कंहिं गम में न रुहारे सलामत हुजो सलामत हुजो बुध तई नबी अॻिते वधाए साईं सख्तियूं हिन ॾिठियूं ॾाढियूं हाणे सघन रहिया सख्तियूं आहिनि न साईं दादा सख्तियूं हिन ॾिठियूं ॾाढियूं हाणे सघन रहिया कर मदद हिन अज़ादार जी हाणे मौला हलिया ईसा नबी इहो न्यापो ॾिजामूं अज़ादार जो या मौला या हादी या मेहदी रातो ॾींहुं तुंहिंजो नौकर कंदो तोखे सलाम मिली करे हैदरी साईं ही तो हुयो हिकिड़े ज़िंदा जी सदा हाणे चवे थो त जेकॾहिं मालिकनि जो ज़हूर थी वञे ऐं आऊं हिन दुनिया में न हुजां त पोइ छा थिए ॿुधंदो साईं तवजो आहे साईं जे मरी मां वञा ईसा अची मूंखे उथारे जे मरी मां वञा ईसा अची मूंखे उथारे करे शामिल सिपाहियुनि में मूंखे मौला सवारे आवाज़ तो तोखे ईसा नबी ताहिरा मावजो खताउनि जो मगर गुनाहन सां भरियल खताउनि जो मगर गुनाहन सां भरियल पोइ बि चइजां तुंहिंजो अदना गुलाम सलामत जो मौला सलामत रखे हो बुध तई नबी खबर दे खैर जी
पंहिंजो अचणो भला कॾहिं माम मां आहियां मुंतज़िर ऐं बीबीअ जा पिसर जंहिंजी गैबत में तुंहिंजो क़याम ॿुध तई सा नबी सलवात बर मोहम्मद वाले